रस्तो बिल्कुल खाली करो, मानो लगे मैंने इसके बाद साथ देर में थे। यार पूछते नदी मान के पैसे अब भज छोड़ जो तलवार पर है, यानी सिंध जो माण्हू अमन जा गीत ॻाईंदो रहियो आहे, बराबरि सम्झा थो त क़ौम जे तरह जी तबाही में हिकिड़ो सबबु इहो हो त उन्हनि यारनि इहा ॻाल्हि नज़र में कान रखी त कॾहिं कॾहिं विढ़ण खे तमीज़ तकरीर जे बदिरां मेरे जज्बा मोहब्बत जो जज्बो, इत्तेहाद जो जज्बो है, विढ़ण जो जज्बो, पर इहो नुस्खो पुत्रो इस्तेमाल न थिए। बाण में विढ़ण जी कॾहिं कॾहिं असांजे छोकिरा बाण में विढ़ण न, बाण में बत्ती जो जज्बो समूरी कौम जे मिस्कीन माण्हुनि जी बत्ती जो जज्बो पोइ बची तुंहिंजा साथी मुंहिंजा साथी इहे बगाड़ी जे करे यादि रखंदो हिन धरती जे तख़्ते ते इज़त सां जहिड़ा रही सघो था। ॿी सूरत में असांजे मुल्क जे मथां हिकिड़ी जेका जज़ा टुटी आहे, जेका सिंध में फौजी ऑपरेशन करे रही आहे, उहा असांखे वॾो नुक़सान पहुचाए सघे थी। सिंधी क़ौम खे ख़तम करण कंहिंजे पीउ जी ताक़त न आहे त ख़तम करे सघे। ऐं पाण सिंध खे समूरे मुल्क खे इतिहारनि ऐं मज़दूरनि जी हुकूमत क़ाइम करे, सोशलिस्ट हुकूमत क़ाइम करे नाकाबिल शिकस्त बनाईंदा। पर नुक़सान थी सघे थो जेकॾहिं असीं हींअर सुजाग न थियासीं त पोइ मुख़्तलिफ़ ॻोठनि में, कॾहिं अहमद खान ब्राह्मणी में, कॾहिं माछी ॻोठ में, कॾहिं सहीम ॻोठ में, मतिलबु असांजे मथां सिखो उहो धातू आहे जे ज़िले जे सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे। पहिरियों बहादुर कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा 7 महीननि जे ॿार खे मुक़ाबले में शहीद कयो आहे, 86 सालनि जे नाबीन खे शहीद कयो आहे, 8 सालनि जी छोकिरी नूर ख़ातून खे
साईं मन जे ॻोठ में शहीद थियो आहे। पर जेकॾहिं को हिकिड़ो छोकिरो हली को टांगे में वठो, जेकॾहिं उहो असीं वॾी कराची को कुल में विझी रवानो थो थिए पोइ उन जो उत्तर दस पियो पए त इहे हमारा ॾखण पीछो कंदा, उनजो ओभर ते ॾस पियो त हमारा उलह ते पीछो कंदा, अॻो पोइ दिमाग़ में पढ़ियो एतिरो बंदि न कयो। जेकॾहिं हिकिड़ो छोकिरो ईअं करे थो तॾहिं इहा सूरत हार थिए थी, पैदा थिए थी। जेकॾहिं समूरी क़ौम समूरा माण्हू थी खड़ा कया त पोइ तव्हां केॾा हिन वक़्तु मसलो इहो यादि रखो, असांजे घर में दुश्मन कुझु दलाल पैदा कया उहो न ऐं सॼे मुल्क जा मिस्कीन पोइ हाणे बाशूर माण्हू असांजा दोस्त आहिनि, सॼी दुनिया जा शरीफ़ माण्हू असांजा दोस्त आहिनि। हिन वक़्तु अफगानिस्तान में मुज़ाकरात हलनि पिया अफगानिस्तान जे मसइले जे बारे में। असीं ही मुतालबो कयोसीं, असांजे समूरे मुल्क जे माण्हुनि खे ख़बर आहे त जेकॾहिं अफगानिस्तान जो मसइलो हल थी वियो त पोइ पाकिस्तान में फौजी हुकूमत जो कोई जवाब रहंदो, पोइ सिविल हुकूमत बहाल करणी पवंदी। उनजे करे न रुगो अफगानिस्तान जे हाणे में मसइलनि जो फ़ाइदो आहे, पर असांजो बि फ़ाइदो इन में अफ़गान मसइलो कोन थो थिए त असांजी भॻवान मां बि जान छुटे, हीरान मां बि जान छुटे ऐं हिननि मुआफ़िदान ऐं मिलत मां बि जान छुटे। तव्हांजा महिरबानी तव्हांजा लख लाख मूंखे उमेद आहे त तव्हांखे बधी जे लाइ थियो आहे, पाण में बधी शहरवासियुनि जी बधी, मज़दूरनि हारनि जी बधी, दुकानदारनि शागिर्दनि सभिनी जी जेका यकमुश्ती आहे उनजी ज़रूरु गौर कंदो। जम्मू जामियो पढ़ियो बेनज़ीरा न्याणी निमाणी इहो मिसिरा ॾाढी सियाणी, इहो मिसिरा ॾाढी सियाणी। नथी मूं अवाम खां मटे दुखिया ॾींहं कटे कटे, नथी मूं अवाम खां मटे दुखिया ॾींहं कटे कटे। कटे दुखिया ॾींहं कटे कटे। खुशाल वारो